अस्सलाम दोस्तों गुलशेर जो तीवणो हो वो तमाम मशहूर फनकार हो, तमाम भलो फनकार हो। मस मस नसीब थो दर्शन तो दिल रुबाजो बेहद आया बराबर बेहद आया बराबर ममनून अज मौला दो मस नसीब थो दर्शन तो दिल रुबाजो। घणनि खे इहा ख़बर न हूंदी त उस्ताद जलाल चांडू जॾहिं हुनजी सिख्या जॾहिं माना शुरू कई, जॾहिं हुनखे कलाम सेखारणु शुरू कया, फ़न सेखारणु शुरू कयो, राग सेखारणु शुरू कयो त हुनजी उमिरि जेका हुई 11-12 साल हुई बसि। दोस्तों ही कलाम मूंखे चुने चयो आहे गुलशेर तीवणो मुंहिंजो शागिर्द हो। हिन जो जेको बयानु आहे सो त मूं पहिरियां बि ॿुधाए छॾियो, पर कंहिं न बि ॿुधो हुजे त 12 सालनि जो त मूं वटि रहियो वॾो करण वारो या रोज़ी ॾियण वारो अलाह पर कंहिंजे हथां थींदो आहे। मूं त एतिरो जवान कयो। ऐं उस्ताद जलाल चांडू माना हुनखे तराशियो, हुन ते एॾी महिनत कई, हुन ते तमामु घणी महिनत कई, तराशे माना हीरे वांगुरु तराशियो, ईअं पथर खे तराशबो आहे ईअं तराशे हुनखे माना अहिड़ो माना हुनखे कल्याण ॾिनो, हुनखे राग ॾिनो, हुनखे उस्ताद रागी बणायो ऐं पंहिंजे बचनि जीअं रखियो, हुनखे पंहिंजे बचनि जीअं ख़्यालु कयो ऐं हुनजी सार संभाल लथी। माना जेको हुन खां पुॼियो माना हुनजो अहिड़ो ख़्यालु कई, पंहिंजे बचनि वांगुरु रखी, माना जिथे वेंदो त हुनखे घुमाईंदो, गॾु खणी वेंदो। ऐं आम जेको माण्हू हूंदो हुनखे ख़बर न हूंदी त बाबा हिन जो पुटु आहे या हिन जो शागिर्द आहे, केरु आहे, इहा ख़बर न हूंदी। उस्ताद जलाल चांडू माना हुनखे अहिड़ो गॾु रखियो, जेका कपिड़ा पाण वठंदो त उहे गुलशेर खे वठी ॾींदो, टोपी उहा ई साॻी वठी ॾींदो, माना हर ॻाल्हि में हुनजो ख़्यालु कंदो, पैसे वैसे में हर ॻाल्हि में ख़्यालु कंदो ऐं तमामु भाईंदो। औलाद जीअं माना हुनखे रखियईं। पोइ जॾहिं हुनखे राग सेखारे तमामु घणो मशहूरु थियो ऐं ॻाइणु वॼाइणु शुरू कई, महफ़िलनि में वञणु शुरू कयो ऐं उस्ताद जलाल चांडू सां गॾु बि वञे पियो, वरी अलॻि ॻाइणु शुरू कई। जॾहिं आखन लगई मेरा छोड़ दितो ही बेड़ा हो गया। लोग दबल दा तेल दबथिया मेरे यार दबल दा तेरा गुलाम फरीदा तल उसिए वेड़े जित यार लाया वन तेरा। त जेके साड़ोला माण्हू हूंदा आहिनि, तव्हां ॿुधिया हूंदा, इहे ॾिठा बि हूंदा त साड़ोला माण्हू हूंदा आहिनि त माना जॾहिं को माण्हू ॿ गॾु घुमंदा आहिनि त पोइ चवंदा आहिनि त बाबा हीअ ठहिया छो पाण में, गॾु छो था घुमनि, इन्हनि खे कीअं माना विढ़ायूं ऐं इन्हनि खे जुदा कयूं। पोइ उहे माना बदगुमानियूं फैलाईंदा आहिनि, पाण में हिकु ॿिए ते नफ़रत फैलाईंदा आहिनि, कीनू फैलाईंदा आहिनि, बुग़्ज़ फैलाईंदा आहिनि, हुन खां ॿियो थींदो ई कुझु कोन्हे। पोइ हिक ॿिए जी गिला कंदा, चवंदा बाबा हू तुंहिंजे बारे में हीअं थो चवे, हीअ तुंहिंजे बारे में हीअं थो चवे, माना इहे ॻाल्हियूं फेराए माना नफ़रत माना फैलाईंदा हिक ॿिए खे, माना मोहबत ख़तमु थी जीअं। हाणे उस्ताद जलाल चांडू जे बारे में माना गुलशेर तीवणे खे अलॻि ॻाल्हियूं पिया ॿुधाइनि, त वरी उस्ताद जलाल चांडू खे वरी माना अलॻि ॻाल्हियूं ॿुधाइण, माना हिननि जो मक़सदु जेको हिननि माण्हुनि जो त माना हिक ॿिए सां नफ़रत पैदा थिए। पर उस्ताद जलाल चांडू जेको दिलि जो साफ़ माण्हू ऐं तमामु भलो माण्हू ऐं यारवेस माण्हू ऐं वॾे दिलि वारो माण्हू ऐं पंहिंजे शागिर्दनि जे लाइ माना ओतिरी मोहबत ऐं इज़त रखे पियो, जेका पंहिंजे बचनि जे लाइ, जेका पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ, माना हर कंहिंजे लाइ उस्ताद जलाल चांडू वटि इज़त हुई। ऐं गुलशेर तीवणो बि ईअं ई माना वॾे दिलि वारो माण्हू, छो जो उनजी तरबियत उस्ताद जलाल चांडू कई न। हाणे जहिड़ो उस्ताद हूंदो तहिड़ा शागिर्द हूंदा, जहिड़ो उस्ताद जलाल चांडू वॾे दिलि वारो माण्हू, तहिड़ो गुलशेर तीवणो वॾे दिलि वारो माण्हू,
त माण्हू जेके वरगलाइण वारा बि भॼी पिया वञनि त बाबा हिननि हिते दाल कान करंदी न हुते उस्ताद जलाल चांडी हुननि जी ॻाल्हि खे गौर ॾे माना तवजो ॾे पियो न गुलशेर तीवणो तवजो ॾे पियो हिकिड़ा माण्हू ईअं बि मां ॿुधां पियो सोचां पियो चङो न आहियां पर गुलशेर ॻाईंदो त जलाल चांडीअ खे सार थींदो न औलाद ते जेके सार आहे उन ते लानत आहे ख़ुदा जी तंहिंखां पोइ जे असांखे सार त असां सेखारियूं छो था कंहिंखे हींअर गुलशेर जो भाउ आहे जेको हिकिड़ो आहे वरी मां हुनखे ठाहियां पियो औलाद कंदो बतन ॿ हिननि में मैदान ते थो पर गुलशेर वारी सिक पूरी थींदी ऐं उस्ताद जलाल चांडी जेको आहे जिथे वेंदो त पंहिंजे शागिर्द जी माना तारीफ़ ज़रूरु कंदो गुलशेर तीवणे जी ऐं गुलशेर तीवणो बि जॾहिं किथे बि वेंदो त पंहिंजे उस्ताद जे बारे में ज़रूरु ॿुधाईंदो त मुंहिंजो उस्ताद जलाल चांडी आहे अॼु जेको कुझु आहियां मां उहो उस्ताद जलाल चांडी जे करे आहियां साथी कलाम कमरानी जो आहे कमरानी चवे थो शायदि तुंहिंजी ऐं मुंहिंजी जोड़ी खे नज़र लॻी आहे जो तूं मूंखां परे मां तोखां परे वो कहतन भाग नजर हीअं उस्ताद जलाल चांडी जा जेके शागिर्द आहिनि उहे तमामु घणो अॻियां वधिया ऐं मशहूरु थिया ऐं उन्हनि खे आवाम चाहे पई मोहबत करे पई उन्हनि सां प्यारु करे पई ऐं उनजो कलाम जेको आहे वरी शौक़ सां चाह सां माना ॿुधे पई एतिरी मोहबत सां उल्फत सां माना ॿुधे पई जलाल चांडी जेको आहे पंहिंजनि सभिनि शागिर्दनि सां माना अहिड़ी तरह मोहबत कंदो पंहिंजे परिस्तारनि सां बि अहिड़े तरीक़े सां मोहबत कंदो ऐं पंहिंजे परिस्तारनि खे बि अहिड़ी इज़त ॾींदो जहिड़ी शागिर्दनि खे जहिड़ी बचनि खे जहिड़ी मिटनि माइटनि खे ॾींदो इहा उस्ताद जलाल चांडी जी ख़ूबी हुई तंहिं करे हुन पंहिंजे शागिर्दनि खे बि अहिड़ी तरबियत ॾिनी ऐं तयारु कयो वतन छॾियो मां वञे तो दिल पर राज़ ना पारा वतन छॾियो दोस्तों उस्ताद जलाल चांडी पंहिंजे शागिर्दनि सां अहिड़ी मोहबत कई ईअं सभिनि शागिर्दनि सां कई सभिनि सां प्यारु करे पियो उल्फत करे पियो ऐं सभिनि सां ख़्यालु पियो करे पियो सभिनि जो ऐं पंहिंजे शागिर्दनि सां ईअं मोहबत कंदो जीअं पंहिंजे बचनि सां मोहबत कंदो उन्हनि जे मथां हथ बि रखंदो माना शफ़क़त जो ऐं गॾु घुमाईंदो जिथे किथे वेंदो मेलनि मलाकड़नि में त उन्हनि खे चांस ॾींदो उन्हनि खे अॻियां विहारींदो स्टेज ते तव्हां वियो दोस्तों जॾहिं गुलशेर तीवणो जॾहिं शहीद थी वियो त उस्ताद जलाल चांडी खां रहियो न थियो ऐं उस्ताद जलाल चांडी जेको आहे उनजे सदमे में रोई ॾिनो ऐं रोई ॾिनई ऐं उछकान बि ॾिए पियो ऐं पोइ उस्ताद जलाल चांडी जेको आहे हुन ते हिकिड़ो कलाम बि ॻायो मौत खे पोइ मौत पवे जानी थी जुदा मौत खे पोइ मौत पवे जानी थी जुदा हैड़ मुझे यार गुलशेर मोटिया हैड़ मुझे यार गुलशेर मोटिया मौत खे पोइ मौत पवे जानी थी जुदा मौत पवे जानी थी जुदा हैड़ मुझे यार गुलशेर मोटिया दोस्तों इहा हुई उस्ताद जलाल चांडी जी पंहिंजे प्यारे ऐं दादरे शागिर्द गुलशेर तीवणे सां मोहबत ऐं तमामु माना वॾी मोहबत हुई जंहिंजो तव्हां अंदाज़ो नथा करे सघो एतिरी मोहबत हुई उस्ताद जलाल चांडी जी पंहिंजे प्यारे शागिर्द दिलशेर तीवणे सां छो जो हुनखे पाण माना वॾो कई पाली ताती ऐं त पोइ हुनजो क़दुरु बि हुन वटि हो न
दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।